बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल बहसुर राबिउ फिल क़ियास फ़स्लुन। अल क़ियास हुज्जतुन मिन हुज्जजिश शरइ यजिबुल अमलु बिही इंद इनइदाम मा फ़ौक़हु मिनद दलील फ़िल हादिसति वक़द वरद फ़ी ज़ालिकल अख़बारु वल आसारु। क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम लिमुआज़ बिन जबलिन हीन बअसहु इलल यमन क़ाल बिमा तक़दी या मुआज़ क़ाल बिकिताबिल्लाहि तआला क़ाल फ़इल्लम तजिद क़ाल बिसुन्नति रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल फ़इल्लम तजिद क़ाल अज्तहिदु बिरअयी फ़सव्वबहु रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वफ़्फ़क़ रसूलिल्लाहि अला मा युहिब्बु व यर्दा। पुठियां असां पढ़ी आयासीं त अदिल्ल शरई चार आहिनि, चार उसूल आहिनि जिन मंझां शरई तौर ते माण्हू दलील वठी सघे थो। उन्हनि मंझां पहिरियों उसूल कहिड़ो आहे? किताबुल्लाह। ॿियो टियों इजमा। इन टिन्हिनि जो तफ़सीली बहस पुठियां गुज़रियो। हितां खां मुसनिफ़ अलैहि रहमत अदिल्ल शरई मां चोथों दलील क़ियास उन जो बहस करे रहियो आहे। अॼोके सबक़ में मुसनिफ़ क़ियास शरई दलील आहे इन जे मथां अहादीस मंझां ऐं आसारे सहाबा मां दलील पेश कंदो, जंहिं मंझां इहो साबित थींदो त क़ियास शरई दलील आहे, क़ियास मां दलील वठणु घुरिजे। क़ियास छा आहे? क़ियास जी लुग़वी माना आहे अंदाज़ो करणु या बराबर करणु। इन ॿिन्हिनि मानाउनि में क़ियास ईंदो आहे। इस्तिलाही माना क़ियास जी आहे, हाशे में लिखी आहे, वहुव तअदियतुल हुक्म मिनल अस्ल इलल फ़र्अ बिइल्लतिन मुत्तहिदतिन बैनहुमा। इस्तिलाह में क़ियास चइबो आहे त असुल खां फ़र्अ जे तरफ़ हुकुम खे फेराइणु, असुल खां फ़र्अ जे तरफ़ हुकुम खे फेराइणु, मक़ीस अलैह खां मक़ीस जे तरफ़ हुकुम खे फेराइणु, हिकु हुकुम खां ॿिए हुकुम, हिकु मसइले मंझां ॿिए मसइले जे तरफ़ उहो हुकुम वठी अचणु, इनखे क़ियास चइबो आहे इस्तिलाह में। क़ियास में चार शयूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि, तवजो हेॾां कयो। घणियूं शयूं? चार। हिकु मक़ीस अलैह, ॿियो मक़ीस, टियों इल्लत, चौथों हुकुम। मक़ीस अलैह चइबो आहे जंहिंजे मथां क़ियास कयो वञे, ऐं मक़ीस चइबो आहे जंहिं शइ खे क़ियास कयो वञे, ऐं इल्लत जंहिंखे इल्लत मुत्तहिदा चइबो आहे। इल्लत यानी कि जंहिं शइ खे क़ियास कयो थो वञे, जंहिं शइ जे मथां, उन्हनि ॿिन्हिनि मंझि को सबबु हिकु ई हुजे, जंहिं सबब जे करे हिकु शइ खे ॿी शइ जे मथां क़ियास कयो थो वञे, त उन्हनि ॿिन्हिनि में सबबु इल्लत हिकु ई हुजणु घुरिजे। जॾहिं इल्लत उन्हनि ॿिन्हिनि में मुत्तहिद हूंदी, हिकु हूंदी, त पोइ उन जे मथां हुकुम बि हिकु ई हूंदो, हुकुम बि लॻायो वेंदो। क़ियास यानी कि अकुल जे ज़रिए किताबुल्लाह ऐं सुन्नत रसूल मां मसइलो कढणु, पंहिंजो गौर फ़िक्र करे अकुल जे ज़रिए। इन जो मिसाल जीअं फ़ी ज़माना उलमान इहो मसइलो कढियो आहे त आफ़ीम हराम आहे, आफ़ीम पीअणु। आफ़ीम जो ज़िक्र किताबुल्लाह में आहे? आफ़ीम त ठही बाद में आहे, नशो आयो इहो बाद में आहे, उन वक़्तु आफ़ीम हुयो ई कोन। सुन्नत रसूल में आफ़ीम आहे? कोन्हे। आफ़ीम जो ज़िक्र न किताबुल्लाह में आहे न सुन्नत रसूल में आहे, पोइ बि उन ते हराम हुजण जी फ़तवा आहे। अल्लाह ऐं उनजे रसूल खां सवाइ ॿियो केरु उनखे हराम करे सघे थो या कंहिं शइ खे हिलाल करे सघे थो? पोइ उन ते हराम हुजण जी फ़तवा जेका लॻाई वई आहे, उहा क़ियास जे ज़रिए लॻाई वई आहे। हालांकि आफ़ीम उन वक़्तु न हुयो, या चर्स या ॿिया जेके हिन वक़्तु नशा कया था वञनि, मुख़्तलिफ़ पाउडर ई पीअनि था।
इहे सभु नशा उन वक़्तु मौजूदु न हुया। उन्हनि जो ज़िक्र किताब अल्लाह में ऐं सुन्नत रसूल में ज़ाहिरी तौर ते मौजूदु न आहे, पर पोइ बि उन ते हराम हुजण जी जेका फ़तवा लॻी आहे उहा छाजे ज़रिए लॻी आहे? क्यास जे ज़रिए लॻी आहे। क्यास छा ते कयो वियो आहे? क्यास कयो वियो आहे इन्हनि खे शराब जे हुक्म जे मथां। क़ुरान में आहे न, वला तशरबुल ख़म्र, शराब ख़म्र न पियो। ख़म्र माना हर उहा शइ जेका अकुल खे ज़ाइल करे, नशे आवर शइ खे तव्हां न पियो। ख़म्र मां मुराद शराब आहे। त शराब खे छो हराम कयो वियो शरीयत में? इहो उन जे करे जो इहो नशे आवर आहे। ऐं आफ़ीम में बि नशो आहे, पाउडर में बि नशो आहे। इहे जेके बि शयूं फ़ी ज़माना नशे जूं ॿियूं मिलनि थियूं, हिन वक़्तु शराब केतिरनि क़िस्मनि जो आहे, उन जा नाला मुख़्तलिफ़ आहिनि, उन जूं कंपनियूं मुख़्तलिफ़ आहिनि, पर नशो उन में मौजूदु आहे। त क़ुरान शराब खे हराम उन जे करे क़रार ॾिनो जो इहो नशे आवर शइ आहे। त फ़ी ज़माना जेकी बि नशे आवर शयूं आहिनि, अगरि उन्हनि में अहिड़े क़िस्म जो नशो आहे त उहे शराब जे हुक्म जे मातहत उहे ईंदियूं। त शराब छा थियो? मकीस अलह, शराब ते क्यास कयो वियो न ॿियनि नशनि खे, त शराब छा थियो? मकीस अलह। ऐं फ़ी ज़माना जेकी नशे आवर शयूं आहिनि उहे छा थियूं? मकीस। उन्हनि खे असां क्यास कयोसीं शराब जे मथां। त शराब थियो मकीस अलह, ऐं फ़ी ज़माना जेके नशे आवर शयूं आहिनि उहे आहिनि मकीस। शराब में ऐं फ़ी ज़माना नशे आवर शयुनि में इल्लत मुतहिदा कहिड़ी आहे? नशो करणु, अकुल खे ख़तमु करणु, अकुल ज़ाइल थियणु। त इल्लत मुतहिद थी नशे शराब में बि ऐं ॿियनि नशे आवर शयुनि में बि। त जीअं शराब अकुल खे ख़तमु करे थो, अहिड़े तरीक़े सां ॿियूं जेके नशे आवर शयूं आहिनि उहे बि अकुल खे ज़ाइल कनि थियूं, उहे बि नशो ॾियारनि थियूं। त इल्लत मुतहिद थी, त हाणे हुकुम बि साॻियो ई लॻायो वेंदो। जेको हुकुम शराब जो उहो हुकुम ॿियनि नशे आवर शयुनि जो। बाद में केतिरियूं ॿियूं शयूं ईजाद थियूं आहिनि जंहिंजो ज़ाहिरी हुकुम किताब अल्लाह ऐं सुन्नत रसूल मां नथो मिले, त पोइ उन्हनि शयुनि खे क्यास करे ऐं कढियो वेंदो आहे। उहो अॻिते असां पढ़ंदासीं। सम्झ में आयो क्यास छा आहे? हाणे मुसन्निफ़ अलैहि रहमत क्यास शरई दलील आहे, इन जे मथां कुझु दलील पेश कंदो त क्यास मां माण्हू दलील वठी सघे थो, क्यास माण्हू करे सघे थो। क़ुरान करीम में आहे फ़अतबिरू या उलिल अबसार, ए अकुल वारो गौर फ़िक्र कयो। फ़अतबिरू एतबार कयो। एतबार चइबो आहे गौर फ़िक्र करणु, पंहिंजी हालत खे ॿिए जे मथां चस्पान करणु। यानी इन आयत मंझां बि साबित थिए थो त माण्हू क्यास करे, गौर फ़िक्र करे। इहो वाक़ियो आहे जेके अॻियूं जेके उम्मतूं हुयूं उन्हनि ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़ाब नाज़िल कयो। त हाणे उम्मत मुस्लिमा खे हुकुम आहे त तव्हां बि गौर फ़िक्र कयो उन्हनि अॻियनि उम्मतुनि ते छो अज़ाब आयो, उन्हनि में कहिड़ियूं शयूं ख़राब हुयूं, उन्हनि उम्मतुनि खे पंहिंजे मथां क्यास कयो त किथे उन्हनि वारियूं ख़राब आदतूं अव्हां में त न आहिनि। ठीकु आहे, क्यास जो हुकुम आयो क़ुरान मंझां। उन खां बाद में केतिरियूं ई अहादीस आहिनि जन मंझां वाज़े तौर ते इहो साबित आहे त क्यास दलील शरई आहे। उन मंझां हिकिड़ो हज़रत मुआज़ बिन जबल खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन यमन जे तरफ़ गवर्नर करे मोकिलनि पिया। तवजो न कयो त हज़रत मुआज़ बिन जबल खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन घुरायो। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत मुआज़ बिन जबल खां इम्तिहान वरितो, टेस्ट वरिती त असां जॾहिं तव्हांखे यमन जे तरफ़ गवर्नर करे मोकिलियऊं, पोइ अव्हां जे लाइ को बि शरई मसइलो अचे त अव्हीं उन मसइले खे हल कीअं कंदव? त हज़रत मुआज़ बिन जबल चयो या रसूल अल्लाह, मां सभ खां पहिरियां उहो मसइलो किताब अल्लाह में ॾिसंदुसि। किताब अल्लाह मां मिली वेंदो त जीअं किताब अल्लाह में हुकुम हूंदो मां उहो मसइलो वञी बयानु कंदुसि। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अगरि तोखे उहो मसइलो किताब अल्लाह मां न मिले त पोइ तूं छा कंदे? या रसूल, पोइ मां सुन्नत रसूल मां ॾिसंदुसि। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अगरि तोखे सुन्नत रसूल में बि उहो मसइलो न मिले त पोइ छा कंदे? त हज़रत मुआज़ बिन जबल चयो, या रसूल, मां पंहिंजी राय सां, पंहिंजे इज्तिहाद सां, पंहिंजे गौर फ़िक्र सां, यानी क्यास जे ज़रिए उन मसइले खे हल कंदुसि। तव्हां ॾिसो
हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हज़रत मुआज़ बिन जबल इहो अर्ज़ु कयो आहे, या रसूल जेकॾहिं मूंखे किताब अल्लाह ऐं सुन्नत रसूल मां मसइलो न मिलियो त मां क़यास कंदुसि। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनजो इनकार नाहे फरमायो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं अगरि कंहिं ॻाल्हि जो तज़किरो कयो वञे का शरई ॻाल्हि ऐं उनजो पाण इनकार न फरमाइनि त उहा शइ जाइज़ आहे। सिर्फ़ु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनजो इनकार ई फरमाइण खां न रुकिजी विया आहिनि, पर उन सां गॾोगॾु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इन जी तारीफ़ बि कई आहे। त अल्हम्दुलिल्लाह इहो अल्लाह ताला इहा तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी त अल्लाह जे रसूल जंहिंखे रसूल करे यानी जंहिंखे कासिद करे मोकिले थो यमन जे तरफ़, उनखे अल्लाह ताला इहा तौफ़ीक़ ॾिनी आहे ऐं अल्लाह ताला इनखे पसंदि थो करे ऐं अल्लाह ताला इन ते राज़ी आहे। माना हुज़ूर अलैहिस्सलाम उनजी तरदीद त न फरमाई, पर उनजे बावजूदि अञा उनजी तारीफ़ फरमायनि त तव्हां क़यास सां मसइलनि खे हल कयो। त हुज़ूर अलैहिस्सलाम उनजी तारीफ़ फरमाई आहे, माना इहो अदल शरई आहे, इहो इन मां दलील माण्हू वठी सघे थो। जेकॾहिं इहो क़ाबिल इस्तदलाल न हुजे हा, क़यास दलील शरई न हुजे हा, त छा हुज़ूर अलैहिस्सलाम उनजी तारीफ़ फरमाइनि हा? बिल्कुलु न फरमाइनि हा। तर्जुमो कयो, तर्जुमे में अॻिते शयूं आसान आहिनि, सभई सम्झंदा अचूं त। बहसु राबि, चौथों बहस फिल क़यास, क़यास जे बारे में आहे। फस्ल अल क़यास हुज्जत मिन हुज्जज शरअ, क़यास दलील आहे शरई दलीलनि मां। यजिबुल अमल बिही, वाजिब आहे अमल करणु इन क़यास ते। क़यास ते हुकुम छा आहे त क़यास जे मथां अमल करणु वाजिब आहे। छो त क़यास हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बज़ात ख़ुदि बि कयो आहे, सहाबा बि क़यास कयो आहे, ताबाइन बि कयो आहे ऐं पूरी उम्मत मुस्लिमा जो इन ते इजमा आहे त क़यास उहे कंदा आया आहिनि। उनजे करे क़यास ते अमल करणु वाजिब आहे। कॾहिं इन इदाम मा फ़ौक़हु मिन दलील, उन वक़्तु जो इन इदाम अदम मादूम न हुजणु, मा फ़ौक़हु उन जे मथां मिन दलील कोई बि दलील फिल हादिसत पेश थियल मसइले में। यानी जेको मसइलो दरपेश आहे, अगरि क़यास खां मथे ॿियो को दलील नाहे, माना इजमा मां को दलील नाहे, सुन्नत मंझां बि को दलील नाहे ऐं किताबुल्लाह मां बि को दलील नाहे, त हाणे क़यास ते अमल करणु वाजिब आहे। वक़द वरद फी ज़ालिकल अख़बार वल आसार, ऐं बेशक वारिद थियूं आहिनि इन ई बारे में अख़बार ख़बरूं यानी सुन्नत रसूल, वल आसार यानी आसार सहाबा ऐं आसार ताबईन। त सहाबा बि क़यास कयो आहे, ताबईन बि क़यास कयो आहे, उम्मत मुस्लिमा पूरी क़यास कयो आहे। इन जे बारे में आसार अख़बार वारिद थिया आहिनि। काल अलैहिस्सलातु वस्सलाम, फरमायो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम, ले मुआज़ बिन जबल, हज़रत मुआज़ बिन जबल खे, हीन बअसहु इलल यमन, जंहिं वक़्तु मोकिलियो उन खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम यमन जे तरफ़ गवर्नर बनाई। काल त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सवाल कयो हज़रत मुआज़ बिन जबल खां त बेमा तक़दी या मुआज़, बेमा हुयो, माद हरफ जर दाख़िल थियो त बेम थी वियो। बेम छा सां, तक़दी तूं फ़ैसिलो कंदे, ए मुआज़, यानी तुंहिंजे लाइ को मसइलो दरपेश अचे त उनखे हल कीअं कंदे। काल हज़रत मुआज़ बिन जबल जवाब ॾिनो त बि किताबिल्लाह तआला, या रसूलल्लाह किताबुल्लाह मां मसइलो ॻोल्हींदुसि। काल त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वरी ॿियो सवाल कयो, उनखे फरमायनि फ़इल्लम तजिद, जेकॾहिं तूं किताबुल्लाह में न लही सघीं। काल बि सुन्नत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां सुन्नत रसूल मां मसइले खे ॻोल्हींदुसि। काल नबी साईं ने वरी सवाल कयो फ़इल्लम तजिद, जेकॾहिं तूं न लही यानी सुन्नत मंझां तोखे मसइलो न मिले। काल अज्तहिदु बिराई, त इज्तिहाद कंदुसि मां पंहिंजे राय सां, पंहिंजे अकुल सां, यानी क़यास कंदुसि मां।
फसव्वबहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फसव्वब, पोइ उनजी तस्हीह फरमाई, उनखे दुरुस्त करार ॾिनो हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम जन। फ़काल, पोइ हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम जन फरमायो, यानी हज़रत मुआज़ बिन जबल जेका चयो क़यास वारी ॻाल्हि कई त उनखे नबी साईं दुरुस्त करार ॾिनो। ऐं पोइ वरी नबी साईं फरमायो, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वफ़्फ़क़ रसूल रसूलिल्लाह, सभु तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ, अल्लज़ी उहो जो वफ़्फ़क़ तौफ़ीक़ ॾिनई रसूलिल्लाह जे रसूल खे। रसूल माना रसूल चइबो आहे पैगाम पहुचाईंदड़ खे। त अल्लाह जा रसूल केरु आहिनि? हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम जन। हिते रसूल लुग़वी माना में आयो आहे, त हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम लुग़वी माना में इस्तेमालु कयो आहे रसूल जो लफ़्ज़ मुआज़ जे लाइ। त मुआज़ हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम जो पैगाम रसां हुयो, पैगाम पहुचाईंदड़ हुयो, गवर्नर थी करे वियो यमन जे तरफ़। ठीकु आहे, सम्झ में आयो? जंहिं तौफ़ीक़ ॾिनी रसूलुल्लाह जे रसूल खे, अलामा युहिब्बु व यरदाहु, इन ॻाल्हि ते जो उहो अल्लाह पसंदि थो करे, व यरदाहु ऐं राज़ी आहे इन खां। ॿी हदीस, व रुविया अन इमराअतन खसअमियतन आतत इला रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ालत इन अबी कान शैखन कबीरन अदरकहुल हज वला यस्तमसिकु अलर राहिलत फयुज्ज़िउनी अन अहुज्ज अन्हु। क़ाल अलैहि सलातो वस्सलाम अरअयत लौ कान अला अबीक दैनुन फ़क़दैतिही मा कान युज्ज़िउकी फ़क़ालत बला। फ़क़ाल अलैहि सलातो वस्सलाम फ़दैनुल्लाह अहक्कु व औला। अलहक रसूलुल्लाह अलैहि सलाम अल हज फी हक़ शेखिल फ़ानी बिल हुकूकिल मालियत व अशार इला इल्लत मुअस्सिरतन फिल जवाज़ व हियल क़ज़ा व हाज़ा हुवल क़ियास। सम्झ में आयो? मुसन्निफ़ हितां वरी ॿियो दलील पेश करे रहियो आहे हदीसुनि मंझां, सुन्नत मंझां, त क़ियास दलील शरई आहे। क़ियास जे दलील शरई हुजण ते मुसन्निफ़ अलैहि रहमत ॿियो दलील पेश करे रहियो आहे त क़ियास मां दलील वठणु दुरुस्त आहे। हिकु हदीस पेश करे रहियो आहे त हिकु औरत खसअमी क़बीले खां आई हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम जी तरफ़। तवजो ॾियो। पोइ उन औरत हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम खे अची अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, मुंहिंजो वालिद साहब शेखन कबीरन, घणो उमिरि जो थी वियो आहे, पोढ़ो थी वियो आहे, वॾी उमिरि जो थी वियो आहे। हाणे उन ते हज फ़र्ज़ थी वियो आहे, उन ते मालियत आहे, उनजे मथां हज करणु फ़र्ज़ आहे, पर उहो सवारीअ ते वेही नथो सघे, पंधु त करे नथो सघे, जेको पंधु न करे सघे उहो सवारीअ ते हज जे लाइ अचे, पर हू सवारीअ ते बि वेही नथो सघे, एतिरो बीमार आहे। यानी त छा मां उन जे तरफ़ खां जेकॾहिं हज कयां त इहो हज अदा थी वेंदो? यानी मां पंहिंजे वालिद जे तरफ़ खां हज करे सघां थी जॾहिं हू हज करण जी इस्तिताअत नथो रखे बदनी लिहाज़ सां। त हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम जन उनखे जवाबु ॾिनो त हाओ। पर हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम जन उनखे सिर्फ़ु ईअं न चयो त हा तूं उन खां हज करे सघे, हा उन जे तरफ़ खां तूं हज करे सघें थी, पर हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम जन उनखे जवाबु ॾिनो क़ियास जे ज़रिए सां। जेकॾहिं हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम सिर्फ़ु ईअं फरमाइनि हा भला तूं हज करे सघें थी त बि काफ़ी हुयो, हुज़ूर जो फरमान ते अमल करणु वाजिबु आहे। पर हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम जन इन मसइले खे क़ियास जे ज़रिए सां सम्झायो। उहो कीअं? त हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम जन उन औरत खां सवालु कयो त जेकॾहिं तुंहिंजे वालिद ते को कर्ज़ हुजे, माली कर्ज़ हुजे, पोइ जेकॾहिं उहो कर्ज़ तूं पंहिंजे वालिद जे तरफ़ खां अदा करणु चाहीं त छा अदा थी वेंदो या न थी वेंदो? सम्झ में ॻाल्हि आई न? यानी मसलन तुंहिंजे वालिद ते मिसाल हिकिड़ो 50,000 कर्ज़ आहे, अगरि उहो शख़्स पंहिंजे वालिद जे तरफ़ खां उहो कर्ज़ अदा करणु चाहे थो, 50,000 उन कर्ज़े खे ॾिए थो, त कर्ज़ अदा थी वेंदो न थी वेंदो? त कर्ज़ जेको आहे उहो बि
हिकु माली आहे, दैन आहे। ऐं हज बि जेको आहे उहो माली इबादत आहे। हज माली बदनी सां गॾु माली इबादत बि आहे। त जीअं तूं पंहिंजे वाल जे तरफ़ खां कर्ज़ अदा करीं त उहो कर्ज़ अदा थी वेंदो, छो त इहो माल आहे। अहिड़े तरीक़े सां हज बि माली इबादत आहे। जेकॾहिं तूं पंहिंजे वालिद जे तरफ़ खां अदा करणु चाहींदीअ त अदा थी वेंदो। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हज खे माल कर्ज़ ते क़यास कयो। कर्ज़ बि माल आहे, हज बि माली इबादत आहे। त हज खे क़यास कयनि कर्ज़ ते। ऐं ॿिन्हिनि में इल्लत कहिड़ी आहे? अदा थी वञणु। त माल ॾियण साण, कर्ज़ ॾियण साण कर्ज़ अदा थी थो वञे, त हज करण सां हज बि अदा थी थो वञे। त हुकुम ॿिन्ही ते लॻाए वेंदो साॻियो ई। जहिड़े तरीक़े सां माल ॾियण साण कर्ज़ अदा थी थो वञे, अहिड़े तरीक़े सां ॿिए जे तरफ़ खां हज करण सां हज बि अदा थी वेंदो। त ठीकु आहे, यानी कि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहो इस्तदलाल कयो, छा मां? क़यास मञा। यानी इहो असांखे सम्झायनि त क़यास दलील शरई आहे, क़यास मञा इस्तदलाल कयो। तर्जुमो कयो। वरुविया, ऐं इहा रिवायत कई वई त अन इमराअतन खस अमीयतन, हिकु औरत, बेशक औरत खस अमी कबीले जी, आतत इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ़ आई। फ़क़ालत, पोइ अर्ज़ु कयई, इन अबी कान शैख़न कबीरन, या रसूल अल्लाह, मुंहिंजो वालिद आहे वॾी उमिरि वारो। अदरकहुल हज, वाजिब थियो आहे उन्हीअ ते हज। वला यस्तमसिकु अलर राहिलत, ऐं नथो टिकी सघे उहो, नथो वेही सघे उहो सवारीअ ते। फयुजज़िउनी अन अहुज अनहु, छा पोइ काफ़ी आहे मुंहिंजे लाइ ही जो हज कयां मां अनहु उन्हीअ जे तरफ़ खां, यानी पंहिंजे वाल जे तरफ़ खां जेकॾहिं मां हज कयां त पोइ छा इहो मुंहिंजे लाइ काफ़ी थींदो, यानी इहो छा इहो हज अदा थी वेंदो? काल अलैहिस्सलाम, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो। ॾिसो हाणे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे जवाबु ॾियनि था क़यास जे ज़रिए। अगर हुज़ूर सिर्फ़ु इहो फरमाइनि हाओ त काफ़ी आहे, जवाब न आहे, जवाब काफ़ी। हुज़ूर फरमा, पर हुज़ूर जवाब ॾियनि था क़यास जे ज़रिए था। कीअं? अराई ते, उन औरत खां सवाल था कनि, अराई ते, छा ख़्यालु आहे तुंहिंजो? लौ कान अला अबी के दैनुन, जेकॾहिं हुजे हा तुंहिंजे वालिद जे मथां दैन, कर्ज़, फ़क़दैतिही, पोइ तूं अदा करी उन कर्ज़ खे, मा कान युजज़िउके, छा न हूंदो उहो काफ़ी तुंहिंजे लाइ? जेकॾहिं तूं पंहिंजे वालिद जो कर्ज़ अदा करणु चाहीं त छा कर्ज़ न थींदो अदा? फ़क़ालत भला, त उन औरत जवाबु ॾिनो, हाओ या रसूल अल्लाह, थी वेंदो। फ़क़ाल अलैहिस्सलाम, पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, फ़दैनुल्लाह अहक़्क़ु व औला, पोइ अल्लाह जो कर्ज़ ज़्यादा हक़दार आहे ऐं ज़्यादा औला आहे। यानी कि जेकॾहिं ॿाननि जो कर्ज़ माली ॿिए जे अदा करण सां अदा थी थो वञे, त अल्लाह जो हज बि अल्लाह जे तरफ़ खां कर्ज़ आहे, त उहो अदा करण सां अदा छो न थींदो? ठीकु आहे, सम्झ में आयो? व अशार, ऐं इशारो फरमायो हुज़ूर अलैहिस्सलाम इला इल्लति मुअस्सिरतिन, इल्लति मुअस्सिरा जे तरफ़, फिल जवाज़, जाइज़ हुजण में, वहियल क़ज़ा, उहो आहे क़ज़ा। ठीकु आहे, यानी हज जीअं माल क़ज़ा थी थो वञे, अदा थी थो वञे, अहिड़े तरीक़े सां हज बि अदा थी वेंदो। वहाज़ा हुवल क़यास, ऐं इहो ई उहो क़यास आहे जीअं हुज़ूर अलैहिस्सलाम जन क़यास कयो आहे। टियों दलील मुसन्निफ़ जो, वरुविया इब्न सबागिन व हुवा मिन सादात असहाब शाफ़िई फी किताबिहिल मुसम्मा बिशामिल अन कैस बिन तलकिन बिन अलिय्यिन अन्नहु क़ाल जाअ रजुलन इला रसूलिल्लाह अलैहिस्सलाम
कअन्नहु बदवियुन फ़क़ाल या नबी अल्लाह मा तरा फ़ी मस्स रजुल ज़करहु बअदमा तवज़्ज़अ फ़क़ाल हल हुवा इल्ला बुदअतुम मिन्हु व हाज़ा हुवल क़ियास। पर हिकु ॿियो दलील मुसन्निफ़ पेश करे रहियो आहे। मुसन्निफ़ फरमाए थो इब्न सबाक़ जेको इमाम शाफ़ई जे शागिर्दनि में जा हिकु शागिर्द आहे, इमाम शाफ़ई जो हिकिड़ो वॾो शागिर्द आहे, क़रीबी शागिर्द हज़रत इमाम शाफ़ई जो, उन पंहिंजे किताब में लिखियो आहे, किताब जो नालो आहे शामिल। ठीकु आहे, लिखियो कंहिं आहे इब्न सबाक़, इमाम शाफ़ई जो शागिर्द आहे, क़रीबी शागिर्द। उन किताब में लिखियो आहे, किताब जो नालो आहे शामिल। शामिल में उन हिकु हदीस रिवायत कई आहे कैस बिन तलक बिन अली रज़ियल्लाहु अन्हु खां। उहो तो फरमाए, हदीस में आहे त हिकिड़ो शख़्स आयो हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जे तरफ़, ईअं पियो लॻे त उहो कंहिं बहिराड़ी मां आयो आहे, कंहिं ॻोठ मञा आयो आहे। त पोइ उन हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जन खां अची ऐं सवाल कयो त ए अल्लाह जा नबी, अगरि जेकॾहिं केरु शख़्स पंहिंजे ज़कर खे हथु लॻाए थो, पंहिंजी शर्मगाह खे हथु लॻाए थो, त छा उहो शख़्स वुज़ू करे उनजो वुज़ू टुटी वेंदो? त नबी अलैहि सलातो वसलाम जन बि हुनखे जवाबु ॾिनो क़ियास जे ज़रिए सां। त हुज़ूर अलैहि सलाम हर शख़्स खे ओड़े तरीक़े सां सम्झाईंदा हुया जीअं उहो हुन ॻाल्हि खे सम्झी वञे। त हुज़ूर अलैहि सलाम जन उनखे फरमायो त हीअ जेके शर्मगाह आहे, जेको ज़कर आहे, इहो बि जिस्म जो हिकु टुकड़ो आहे। त यानी हुज़ूर अलैहि सलाम जन इहो क़ियास कयो त जहिड़े तरीक़े सां जिस्म जे ॿिए कंहिं हिसे ते माण्हू हथु लॻाए थो त वुज़ू टुटे थो। अगरि को कन ते हथु लॻाए वुज़ू टुटंदो? चहिरे ते हथु लॻाए त, पेट ते, पुठीअ ते, टंगुनि ते, ॿाहनि ते, किथे बि हथु लॻाए त वुज़ू नथो टुटे। त शर्मगाह ज़कर बि इंसान जे जिस्म जो हिकु टुकड़ो आहे, त उन ते हथु लॻाइण सां वुज़ू छो टुटंदो? त जहिड़े तरीक़े सां ॿिए जिस्म ते हथु लॻाइण सां वुज़ू नथो टुटे, अहिड़े तरीक़े सां शर्मगाह ते बि हथु लॻाइण सां वुज़ू नथो टुटे। इन ॿिन्ही में इल्लत कहिड़ी आहे? इल्लत आहे निजासत जो न निकिरणु। जीअं माण्हू चहिरे ते हथु लॻाए थो, निजासत निकिरे थी? नथी निकिरे, वुज़ू कोन टुटंदो। त माण्हू जंहिं शर्मगाह ते हथु लॻायो, पोइ जेकॾहिं शर्मगाह ते हथु लॻाइण सां उन निजासत न निकिती त उनजो वुज़ू, पर जेकॾहिं निजासत निकिती त पोइ निजासत जे वुज़ू जो टुटणु निजासत जो निकिरण जी वजह सां आहे, हथु लॻाइण सां न आहे। ठीकु आहे, त जेकॾहिं कंहिं शख़्स पंहिंजी शर्मगाह ते हथु लॻायो, उन जी निजासत न आहे निकिती त उनजो वुज़ू न टुटंदो। हिते बि मकीस अलह छा आहे? मुकमिल जिस्म, उन ते क़ियास कयो वियो आहे न। ऐं मकीस छा आहे? शर्मगाह। शर्मगाह खे क़ियास कयो वियो आहे जिस्म जे ॿियनि उज़वनि ते। इल्लत छा आहे? निजासत जो न निकिरणु। ठीकु आहे, त हुकुम छा लॻाए वेंदो त वुज़ू नथो टुटे। सम्झ में आयो? तर्जुमो कयो। रिवायत कयो वियो आहे इब्न सबा खां, वह मिन सादात असहाब शाफ़ई, ऐं उहो क़रीबी शागिर्द हुयो हज़रत इमाम शाफ़ई अलैहि रहमत जो। उन जे किताब में जंहिंजो नालो आहे किताब जो बिशामिल, शामिल सां रिवायत आहे कैस बिन तलक बिन अली खां, अन्नहु काल, उहो तो फरमाए त जा रजुलन इला रसूलिल्लाहि अलैहि सलाम, आयो हिकिड़ो शख़्स हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जे तरफ़, क अन्नहु बदवियन, गोया को उहो बदवी शख़्स हुयो, यानी बहिराड़ीअ जो हुयो, ॻोठ जो हुयो। फ़काल, पोइ हुज़ूर अलैहि सलाम खे उन अची अर्ज़ु कयो, या नबी अल्लाह, ए अल्लाह जा नबी, मा तरा, छा आहे तव्हांजो ख़्यालु, छा आहे तव्हांजो हुकुम, फ़ी मस रजुल ज़करहु, उन शख़्स जे बारे में जंहिं छुयो पंहिंजे ज़कर खे, बाद मा तवज़्ज़अ, बाद उन जे जो उन वुज़ू कयो। फ़काल, त हुज़ूर अलैहि सलाम उनखे जवाबु इनायत फरमायो, हल हुआ इल्ला बुदअतुम मिन्हु, नाहे उहो मगर उन मर्द जो हिकिड़ो टुकड़ो जिस्म जो। व हाज़ा हुवल क़ियास, ऐं इहो ई
क्यास आहे, यानी इन इहो मसलो बि हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं बयानु फरमायो आहे त क्यास जे ज़रिए सां बयानु फरमाए। जेकॾहिं क्यास दलील शरई न हुजनि हा न हुजे हा त हुज़ूर अलैहिस्सलाम क्यास न कनि हा। उन खां अलावा ॿियो दलील वसुइल इब्न मसऊद वसुइल इब्न मसऊद अम्मन तज़व्वज इम्रअतन वलम युसम्मा लहा महरन वक़द मात अनहा ज़ौजुहा क़ब्ल दुख़ूल फस्तहमल शहरन सुम्मा क़ाल अज्तहिदु फ़ीहि बिरअयी फ़इन कान सवाबन फ़मिनल्लाह व इन कान ख़तअन फ़मिन इब्न उम्म अब्दिन फ़क़ाल उरा लहा महर मिस्लिन निसाउहा वला वक़स फ़ीहा वला शतत। हिते मुसनिफ़ हिकिड़ो ॿियो दलील पेश करे रहियो आहे जंहिंमें जा इहो साबित थिए थो त क्यास दलील शरई आहे, क्यास मां माण्हू दलील वठी सघे थो। हज़रत इब्न मसऊद रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हुयो, फ़िक़ही मसला बयानु कंदो हुयो। हज़रत इब्न मसऊद खां अची हिकु औरत सवाल कयो त उन औरत जे बारे में तव्हांजो कहिड़ो हुकुम आहे जंहिं शादी कई हुजे, निकाह कयो हुजे, पर निकाह जे वक़्तु उन औरत जे लाइ हक़ महर मुक़ररु न कयो वियो हुजे, महर मुक़ररु नाहे थियो, महर जे मुक़ररु करण खां सवाइ निकाह थी वियो, पर मर्द अञा दुख़ूल नाहे कयो, मर्द उन सां ख़ुलवत में राति नाहे गुज़ारी, दुख़ूल खां पहिरियां उनजो मुड़ुसु फ़ौत थी वियो, त हाणे उन औरत खे हक़ महर मिलंदो या न मिलंदो ऐं केतिरो मिलंदो? सवाल सम्झ में आयो औरत जो? हिकु औरत निकाह कयो आहे, निकाह में उनजो महर मुक़ररु नाहे थियो, मुक़ररु थियो त ओतिरो मिले, पर उनजो महर मुक़ररु नाहे थियो, दुख़ूल करण खां पहिरियां उनजो मुड़ुसु फ़ौत थी वियो, हाणे उनजो महर मुक़ररु ई नाहे थियल, त उन औरत खे महर केतिरो मिलंदो? त हज़रत इब्न मसऊद उनखे औरत खे चयो त मूंखे हिकु महीनो ॾे, मोहलत ॾे, मां इन मसइले खे तलाश कयां। ॾिसो सहाबी रसूल आहे, जंहिंजे साम्हूं क़ुर आहे, हदीस आहे, उहो बि मसइले ॻोल्हण जे लाइ हिकु महीने जी मोहलत थो वठे। त मां किताब लाइ मां ॻोल्हियां, सुनत रसूल मां ॻोल्हियां इन मसइले खे। अॼुकल्ह त ईअं फ़तवा ॾेई छॾींदा आहिनि बग़ैर कंहिं दलील जे, बग़ैर कंहिं मसइले ॻोल्हण जे, त मतां माण्हू सम्झनि हिनखे मसइलो नथो अचे। अहिड़नि माण्हुनि खे गौर फ़िक्र करणु घुरिजे जेके बग़ैर दलील जे फ़तवाऊं ॾियनि था इन वाक़े में। ठीकु आहे, त हज़रत इब्न मसऊद उन औरत खे चयो मूंखे हिकु महीनो मोहलत ॾे त मां इन मसइले खे तलाश कयां क़ुर हदीस में। त हिकु महीनो तलाश करण खां बाद में हज़रत इब्न मसऊद खे उहो मसइलो क़ुर हदीस मां न मिलियो, त उहा औरत आई, पोइ हज़रत इब्न मसऊद जॾहिं उहो जवाबु ॾिनो त हज़रत इब्न मसऊद फरमाए थो त मां पूरो महीनो इन मसइले खे किताब ऐं सुनत मां ॻोल्हियुमि, पर मूंखे इहो मसइलो किताब ऐं सुनत में किथे बि न मिली सघियो। हाणे इन मसइले जो मां जवाबु ॾियां थो पंहिंजे क्यास जे ज़रिए, पंहिंजी राय सां। जेकॾहिं इहो जवाबु दुरुस्त हुजे त पोइ उहो अलाह जे तरफ़ खां आहे, ऐं जेकॾहिं इन जवाब में ग़लती आहे, जेकॾहिं मुंहिंजो क्यास ग़लति आहे, मां मसइले खे क्यास ग़लति थो कयां, त पोइ उहो मुंहिंजे तरफ़ खां आहे। जेकॾहिं मुंहिंजो क्यास सही आहे त पोइ अलाह जी तरफ़ खां आहे, जेकॾहिं मुंहिंजो क्यास ग़लति आहे त पोइ उहो मुंहिंजे तरफ़ खां आहे। त पोइ हज़रत इब्न मसऊद क्यास जे ज़रिए फ़तवा इहा ॾिनी त उन औरत खे महर मिसल मिलंदो, यानी उन औरत जे ख़ानदान में ॿियनि औरतुनि खे जेतिरो महर ॾिनो थो वञे, हिन औरत खे बि ओतिरो महर ॾिनो वेंदो। त पोइ वरी चवंदा कुझु टाइम बाद में जेको शख़्स आयो, पोइ हुन हज़रत इब्न मसऊद खे अची करे चयो त तव्हां जेका मसइलो ॿुधायो आहे, जेका फ़तवा ॾिनी आहे,
अहिड़े ई रिवायत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां बि बयानु थियल आहे। माना जीअं तव्हां मसइलो ॿुधायो आहे बेअन ई अहिड़ी रिवायत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां बयानु थियल आहे, जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहो फरमायो आहे त जंहिं औरत जो हक़ महर मुक़ररु न आहे त उनखे महर मिसिल मिलंदो। त हज़रत इब्न मसूद ख़ुशि थियो आहे त मुंहिंजो जेको क़यास आहे उहो सुन्नत जे मुताबिक़, यानी हदीस त हुई मौजूदु इन मसइले में, पर हज़रत इब्न मसूद वटि उहा रिवायत उन वक़्त ताईं न पहुती हुई, उनजे करे हुन क़यास जे ज़रिए उहो जवाबु ॾिनो, पर जवाबु उनजो सुन्नत जे मुताबिक़ ई हुयो। त इन मज़ा बि साबित इहो थियो त जेको मसइलो असांखे किताब अल्लाह ऐं सुन्नत रसूल मां न मिले त पोइ असां उन में क़यास करे सघूं था। तर्जुमो कयो। वसुइल इब्न मसऊदिन, सुवाल कयो वियो हज़रत इब्न मसूद रज़ियल्लाहु अन्हु खां, अमन तज़व्वज, उन शख़्स जे बारे में जंहिं शादी कई, इमराअतन हिकु औरत सां, वलम युसम्म लहा महरन, ऐं न मुक़ररु कयईं उन औरत जे वास्ते महर, वक़द मात अनहा ज़ौजहा, ऐं बेशक फ़ौत थी वियो अनहा उन औरत खां उन जो मुड़ुसु महर मुक़ररु न आहे कि पहिरियां ई फ़ौत थी वियो, ईजाब क़बूल थी वियो आहे। क़बिल दुख़ूल करण खां पहिरियां, सम्झो था न, माना औरत सां राति हुन कोन गुज़ारी आहे। फ़इस्तमहल शहरन, पोइ मोहलत तलब कई हज़रत इब्न मसूद शहरन, हिकु महीनो। सुम्म काल, पोइ जवाब ॾिनो हज़रत इब्न मसूद, यानी महीने खां बाद में चई, अजतहद फीहि बेराई, इज्तिहाद कयो आहे इन्हीअ में मूं पंहिंजी राय सां। फ़इन कान सवाबन फ़मिनल्लाह, पोइ जेकॾहिं हुजे उहो सवाबन माना दुरुस्त, पोइ उहो अल्लाह ताला जे तरफ़ खां आहे। व इन कान ख़तअन, ऐं जेकॾहिं आहे उन में ख़ता, फ़मिन इब्न उम्म अब्दिन, पोइ इहो आहे इब्न उम्म अब्द खां। इब्न उम्म अब्द इहा हज़रत इब्न मसूद जी कुनियत हुई, माना पंहिंजे लाइ थो चवे, पंहिंजी कुनियत ज़िक्र कई अथई त पोइ माना इहो मुंहिंजे तरफ़ खां ख़ता आहे। फ़काल उरा लहा, पोइ हज़रत इब्न मसूद फरमाए थो त उरा लहा महर मिसलिन, ॾिसां थो मां इन्हीअ जे लाइ, या राय आहे मुंहिंजी इन ई औरत जे मुतालिक़ महर मिसल जी, निसाहा उन जे औरतुनि जे, माना उन जे ख़ानदान में जन औरतुनि खे महर मिसल जेतिरो मिले थो एतिरो ई हिन खे बि मिलंदो। ला वकस फीहा वला शतत, न घटिताई उन्हीअ में ऐं न ज़्यादती उन में, न महर मिसल खां हिन खे घटि मिलंदो, न महर मिसल खां हिन खे ज़्यादा मिलंदो, पर जेको महर मिसल आहे एतिरो ई उन औरत खे बि मिलंदो। त इन सभिनी मज़ा इहो साबित थियो त क़यास दलील शरई आहे। सहाबन क़यास कयो आहे, ताबईन क़यास कयो आहे, तमामु उम्मत मुस्लिमा क़यास कंदी आई आहे। सिर्फ़ु कुझु मुअतज़िला ऐं रवाफ़िज़ ई क़यास जो इनकार कंदा आहिनि, बाक़ी तमामु उम्मत मुस्लिमा क़यास कंदी आई आहे। क़यास दलील शरई आहे। अॻिते पोइ असां वरी क़यास जो तफ़सीली बहस पढ़ंदासीं। बिस्मिल्लाह।